औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इनायत अली मलक। जीअं त असां व्याकरण पढ़ूं पिया ऐं उनजा क़िस्म लास्ट असां 5 क़िस्म पढ़ी चुका हुआसीं ॻाल्हाइण जा। अॼु असां टे पढ़ंदासीं हरफ़ जर, हरफ़ जुमिलो ऐं हरफ़ निदा। हिन खां पहिरियों असां ज़रफ़ पढ़ियोसीं, ज़रफ़ जा क़िस्म पढ़िया हुआसीं। अचो त टॉपिक ते अचूं पंहिंजे ते। सभ खां पहिरियों असां पढ़ंदासीं हरफ़ जर। हरफ़ जर छा आहे? अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में कंहिं इस्म या ज़मीर जे पुठियां अचनि, जेके इस्म या ज़मीर जे पुठियां अचनि ऐं उन्हनि जो लाॻापो जुमिले जे कंहिं ॿिए लफ़्ज़ सां ॾेखारनि। अहिड़नि लफ़्ज़नि खे असां छा चवंदा आहियूं? हरफ़ जुमिलो। हाणे छा आहे, छा थो चवे त अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म या ज़मीर जे पुठियां ईंदा आहिनि, ठीकु आहे, ऐं उनजो लाॻापो वरी कंहिंसां कंदा आहिनि, उनजो लाॻापो वरी ॿिए कंहिं लफ़्ज़ सां ॾेखारींदा आहिनि। अहिड़नि लफ़्ज़नि खे असां छा चवंदा आहियूं? हरफ़ जर। हाणे कीअं, हिते जो एग्ज़ाम्पल में असां पढ़ूं था। सभ खां पहिरियों आहे मेज़ ते किताब आहे, ठीकु आहे। ॿियो आहे मूं वटि कलम आहे। हाणे तव्हांखे डेफिनेशन सम्झ में अची वेंदी। अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म ऐं ज़मीर जे पुठियां ईंदा आहिनि, ठीकु आहे, ऐं उन्हनि जो लाॻापो जुमिले जे कंहिं ॿिए लफ़्ज़ सां ॾेखारींदा आहिनि। हाणे जीअं लिखियलु आहे मेज़ ते किताब आहे। हाणे हीउ जेको लफ़्ज़ ते आहे न, इहो हरफ़ जर आहे, ठीकु आहे। हाणे इहो कंहिंसां थो अचे? हिन इस्म सां थो अचे। मेज़ छा आहे? इस्म आहे, ठीकु आहे, ऐं हीउ छा थियो? हीउ थियो जर। अहिड़ी तरह किताब। हाणे इन्हनि ॿिन्ही जे विच में आहे, ऐं ॾिसो इन लफ़्ज़ तव्हां थोरो गौर लॻंदो त हीउ जेको ते आहे उहो मेज़ ऐं किताब जे विच में लॻियल आहे। त इहो छा आहे? हीउ जेको ते आहे इहो छा आहे? जीअं ते थियो, में थियो। हाणे जेको इस्म या ज़मीर जे पुठियां ईंदो आहे, त जीअं ते थियो, में थियो, या जो थियो, या जा थियो, ठीकु आहे। हाणे इहे लफ़्ज़ छा आहिनि? इहे आहिनि हरफ़ जर। हाणे जीअं चवां थो मूं वटि कलम आहे। हाणे हिते जेको वटि आहे न, हीउ लफ़्ज़ इहो हरफ़ जर आहे। छो? पुठियां अचे थो। ऐं हरफ़ जर जी असली जेकी तव्हांजी माना आहे हरफ़ जर जी छा आहे? जंहिं कशिश या छिक पए उनखे छा चइबो आहे? उनखे हरफ़ जर चइबो आहे। हाणे हिते जीअं ॾिसो मूं वटि कलम आहे। हाणे ॾिसो मूं ऐं कलम जे विच में हिकिड़ो लाॻापो पैदा करे थो, ठीकु आहे। हाणे मूं छा थो करे? मूं ऐं कलम जे विच में। हाणे छा चवंदो आहे? जुमिले जेको आहे उनजो लाॻापो जुमिले जे ॿिए कंहिं लफ़्ज़ सां कंदो आहे। हाणे ॾिसो हिकिड़ो हीउ जेको वटि थियो, इहो छा थियो? इहो थियो हरफ़ जर। अहिड़ी तरह मथे जुमिले में बि ॾिसो लाॻापो ॾिसो किताब ऐं मेज़ जे विच में थो करे। हाणे हिनखे चइबो आहे ते, हिनखे चइबो आहे हरफ़ जर, जंहिंखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं प्रीपोज़िशन। जीअं असां इन थियो, ऑन थियो, इहे छा आहिनि? प्रीपोज़िशन। अबो थियो, बिलो थियो, ठीकु आहे। ऐं हिन में जेकर सिंधी में असां ॿिया चऊं, जीअं जो बि हिकिड़ो हरफ़ जर आहे। जो थियो, जा थियो, या मंझि थियो, ठीकु आहे। इहे छा आहिनि? इहे हरफ़ जर आहिनि, जेके इस्म या ज़मीर जे पुठियां जॾहिं बि को लफ़्ज़ यूज़ थियल हूंदो, ठीकु आहे, ऐं या ॿिनि जुमिलनि जे विच में लाॻापो पैदा कंदो, ठीकु आहे, उन्हनि जो लफ़्ज़ जा लाॻापो पैदा कंदो, उहो लफ़्ज़ ॿिनि जुमिलनि में लाॻापो पैदा कंदो, त उनखे छा चइबो आहे? उनखे चइबो आहे हरफ़ जर। अहिड़ी तरह इनखे चइबो आहे अंग्रेज़ी में प्रीपोज़िशन। अहिड़ी तरह हीअ आहे हरफ़ जुमिलो, जंहिंखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं कंजक्शन। हाणे इन जी माना छा आहे? ॻंढींदड़। हिन जे लफ़्ज़ जी माना ई ॿुधाए थी ॻंढींदड़। हाणे हीउ छा कंदो आहे? जुमिले में जेको आहे अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में किन बि ॿिनि भाङनि या जुमिले खे पाण में ॻंढंदा आहिनि। हाणे हीउ छा अथव? हीउ ॿिनि लफ़्ज़नि, ॿिनि भाङनि या जुमिले जे ॿिनि भाङनि या जुमिले खे पाण में मिलाइनि या ॻंढनि, तंहिंखे छा चइबो आहे? हिकु जुमिलो चइबो आहे। हाणे जुमिले ते असां एग्ज़ाम्पल में अचूं, ठीकु आहे। हाणे जीअं लिखियलु आहे खलील ऐं उमर स्कूल विया। हाणे हीउ जेको खलील आहे हिकिड़ो हेॾां, ऐं ॿियो आई, हीउ जेको आई छा थो करे? जुमिले खे पाण में ॻंढे थो, ऐं छा थो करे? ॻंढे थो। इहो छा थियो? इहो थियो हरफ़ जुमिलो। अहिड़ी तरह मज़मून लिखूं या हिसाब कयूं। हाणे ॿिन्ही मां हिकिड़ी शइ कयूं। हाणे हीउ छा थियो? हीउ जेको आहे इहो बि जुमिलो आहे। अहिड़ी तरह अहमद रुॻो ॻाइणो न पर शाइर बि आहे। हाणे जेको अहिड़ी तरह ॾिसो, हाणे इन में ॿिया कहिड़ा लफ़्ज़ थी? अहिड़ा तरह जीअं, जेतोणीकि, पिणु, न त, जेकॾहिं, इहे छा आहिनि? इहे आहिनि हरफ़ जुमिला, ऐं हरफ़ जुमिला, जंहिंखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं कंजक्शन। हाणे हीउ छा कंदा आहिनि? ॿिनि जुमिलनि खे, ॿिनि लफ़्ज़नि खे, जुमिलनि खे या ॿिनि जुमिलनि जे भाङनि खे पाण में छा कंदा आहिनि? ॻंढींदा आहिनि। त हाणे इहे छा थिया? इहे थिया हरफ़ जुमिला। हाणे अहिड़ी तरह असां टे ते चयूं हरफ़ निदा। हाणे हरफ़ निदा छा आहे? अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में अलॻि बीठा हुजनि।
ऐं मझण सॾु करणु या दिलि जी कैफ़ियत जहिड़ो की ग़म ख़ुशी वग़ैरह इहे ज़ाहिर कनि त उनखे छा चइबो आहे हरफ़ निदा जंहिंजी माना इहा आहे त सॾु करणु। हाणे ॾिसो जीअं हाणे ॾिसो अलॻि बीठा हूंदा आहिनि ऐं उहे छा कंदा आहिनि माना असांजी दिलि जी कैफ़ियत ज़ाहिर कंदा आहिनि जीअं ग़म ख़ुशी। जीअं मां केॾीमहिल ओचितो कावड़ में अची वेंदो आहियां न जीअं फॉर एग्ज़ाम्पल मां कावड़ में अची वियुसि त असांजे मुंहं ते जेकी लफ़्ज़ जेका माना जेके ज़ाहिर थींदा आहिनि उहे छा आहिनि उहे हरफ़ निदा आहिनि। हाणे जीअं मां तव्हांखे ॿुधायां त जेको आहे इनायत जीअं फॉर एग्ज़ाम्पल मां चवां त अफ़सोस इनायत यार माण्हू भलो ठीकु आहे। या वरी मां जीअं चवां त वाह वाह अॼु त तमामु ख़ुशी वारी ॻाल्हि कई आहे ठीकु आहे। हाणे जीअं अफ़सोस थी वियो वाह वाह थी वई ठीकु आहे। अफ़सोस थी वियो वाह वाह थी वई अड़े थी वई काश थी वई घोड़ा अड़े घोड़ा कोन चवंदा आहिनि त भाउ घोड़ा अड़े घोड़ा माना हे त कहिड़ी ॻाल्हि कई अथऊं ठीकु आहे। या अड़े हाणे इन जी इहे छा आहिनि हरफ़ निदा जी जेकी निशानी हूंदी आहे जीअं मां हिते हिकिड़ो जुमिलो लिखां थो जीअं मां चवां वाह वाह तूं इनखे हिते निशानी आहे तूं त होशियारु थी वियो आहीं होशियारु थी वियो आहे ठीकु आहे। हाणे ॾिसो हिते मूं जेकी हीअ निशानी ॾिनी आहे न हिनखे चइबो आहे हरफ़ निदा ही निशानी आहे वाह वाह तूं त तमामु होशियारु आहीं तूं त होशियारु आहीं तूं त तमामु होशियारु आहीं ठीकु आहे। इहे छा आहिनि इहे आहिनि हरफ़ निदा अहिड़ी तरह वाह वाह अड़े ठीकु आहे या मार या इहे छा आहिनि इहे आहिनि हरफ़ निदा। हिन में को बि सुवाल वग़ैरह हुजे त तव्हां पुछी सघो था। अच्छा ही लास्ट टॉपिक हो व्याकरण जो ही हाणे जेको आहे व्याकरण जे जेके बि क़िस्म आहे उहे सभु थी विया। थैंक्स हैव अ नाइस डे।